अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सल्लल्लाहु अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन। सल्लल्लाहु सय्यदना व नबीना व तबीब कुलूबना व शफ़ीए ज़ुनूबना मौलाना अबिल कासिम मुहम्मद वस्सलातु वस्सलामु अला अहले बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल-मासूमीन अल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुमुर रिज्स व तहरहुम तत्हीरा। मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकमे किताबिहिल मुबीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फमा लहुम अनित्तज़किरति मुअरिज़ीन कअन्नहुम हुमुरुन मुस्तनफ़िरा फ़र्रत मिन कसवरा। सल्लल्लाहु सबने जो मजलिस में अचन कबूल फरमाए। ऐं ज़िक्र मुक़द्दस जे सदक़े असां तव्हांजा तमाम सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए। पंहिंजी पंहिंजी दुआऊं ऐं हिन मजलिस जी क़बूलियत वास्ते सलावत बुलंद इजाज़त आहे। तव्हांजी इजाज़त शुरू करियो। सूरत मुदस्सिर में चंद आयतूं तिलावत कयूं। जे सभिनी जी इजाज़त हुजे त मां क़ुरान मौला अली जी विलायत पढ़ण जे राज़ी वेठा। इरशाद रब्बानी फमा लहुम अनित्तज़किरति मुअरिज़ीन। अल्लाह फरमाए थो इन्हनि खे थियो छा आहे हिक ख़ास ज़िक्र खां भॼन छाजे लाइ। जेकॾहिं ज़िक्र हुजे हा मोहब्बत ॾेरे वारो ला इलाहा इल्लल्लाह त पोइ आयत सम्झ में न अचे हा त ला इलाहा इल्लल्लाह त हर कोई थो पढ़े, भॼे कहिड़े। जेकॾहिं ज़िक्र हुजे हा मोहम्मद रसूलुल्लाह त बि आयत जो मक़सदु न निकिरे हा। शिया हुजनि सुन्नी वहाबी बरेलवी मालिकी शाफ़ी हनफी हम्बली मशहूरी फ़कीर हर कोई मोहम्मद रसूलुल्लाह भी पढ़े तो तबलीग भी कन था। तो मालिक जने तोखे भी मनी तुझे रसूल जी गवाही ॾियन पोइ इहा आयत अचण जो मक़सद छो त ये कंहिं ख़ास ज़िक्र खां भॼन छो ॻाल्हायो।
हूंदो त न इहो ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह है, न इहो ज़िक्र मोहम्मद रसूलुल्लाह है। पंहिंजे तरफ़ों चवां त मां मुजरिम बणिजां, सतों इमाम तो फरमाए त इन ज़िक्र मो मुराद मुंहिंजे ॾाॾे अली जी विलायत। शाबाश शाबाश। इन ज़िक्र मो मुराद मुंहिंजे ॾाॾे अली जी विलायत आहे। तॾहिं अल्लाह मयार थो ॾे त इन मुलनि खे थियो छा आहे, अलीअ खां भॼन छाजे लाइ। हथ बुलंद करे हैदरी, बोलो बोलो सखीला। बहलोल सरगाणी बीमार आहे, हुनजे शफ़ायाबी जे लाइ सलवात बुलंद आहे। हाणे जे ॻाल्हि निकिती बीमारी जी दुआ त हर कोई थो कराए। मां कसम खणी थो चवां, जीअं जिस्म बीमार थींदो आहे ईअं रूह भी बीमार थींदो आहे। मथे जो सूर आहे, डिस्प्रिन खा, पेनाडोल खा, छॾे थी वञे। पर जे कंहिंजो रूह बीमार हुजे, जेसी ताईं विलायत वारी विटामिन न खाराए ठीक न थिए। इहो रूह जो इलाज। पर मां जुमलो तब्दील करे पढ़ां त रूह जो इलाज ना है, खुद रूह अली जी विलायत। चुप थी विया है। खुद रूह अली जी विलायत। तॾहिं सोणे सरदार फरमायो हुब्बु अलीइन अर्रूह फिल इबादा। अलीअ जी मोहब्बत हर इबादत जो रूह आहे। अल्लाह न करे बीमारीअ मां हर कोई खुश थी वेंदो आहे, पर जे जिस्म मां रूह निकिरी वञे त उहो माण्हू मुर्दा सॾिबो आहे। पुट हथ लाए त बि गुस्ल, पीउ हथ लाए त बि गुस्ल वाजिब, धीउ हथ लाए त बि गुस्ल वाजिब। माना जेसी ताईं टे गुस्ल न मिलनि उहो पाक नथो थी सघे, मुर्दार थी थो वञे। जो रूह निकिरी वयसि। असां अली वलीउल्लाह कलमे में, अज़ान में, दुरूद में, नमाज में इन जे करे ई त पढ़ंदा आहियूं, मतां असांजी इबादत मुर्दा। इमाम हुसैन तव्हांखे सुखी रखे। हाणे दुनिया पुछंदव त साईं नमाज में अली वलीला जो दलील कहिड़ो आहे। जिन खां इहा बि ख़बर न आहे त आयत अचे त उते हदीस जी ज़रूरत न हूंदी आहे। हदीस अचे त उते रिवायत जी ॻाल्हि न हलंदी आहे। पर अली वलीउल्लाह क़ुरान में लिखियल आहे। अल्लाह पंहिंजे हबीब खे हुकुम कयो हो, अक़िम सलात लिज़िक्री। मुंहिंजा रसूल नमाज पढ़ मुंहिंजे ज़िक्र जे लाइ। चुप थी विया हो, चुप थी विया हो। मलंग मां न पढ़ी सघंदुसि जे तुंहिंजी दुआ शामिल न हूंदी।
तवज्जो कजो अल्लाह फरमायो नमाज कायम कर मुझे जिक्र जे लाए। हाने मां आयत त अगली भी पढ़ी त अल्लाह तो फरमाए इनन खे थियो छाहे ये एक खास जिक्र खो भजन छो था इहो जिक्र जे अलीउन वलीउल्लाह त अल्लाह नमाज बे अलीउन वलीउल्लाह जे लाए पढ़ाई। सलवात पढ़ो आले बुलंद आवाज से पढ़ो। हाणे जेकॾहिं को अल्लाह जो चवण नथो करे पहिरियों अल्लाह समझाईंदो आहे पोइ सेख तड़ी चुप थी विया आहे। पहिरियों अल्लाह प्यार सां समझाईंदो जे ॾिसंदो आहे त हाणे हिन में सुधरण जी उमेद घटि आहे पोइ चाहे अर्श ते हुजे उते बि लानत हणी हेठि रवानो चुप थी विया आहे। सभु अकाबर वेठा आहियूं मूंखे घणी महिनत जी ज़रूरत न पवंदी। दुनिया चवंदी आहे त इहे शीयनि जा इलाही ज़ाकिर चरिया आहिनि मजलिसुनि में लानत था कनि। मां तो चवां अल्लाह अर्श ते करे त जाइज़ आहे मां मजलिस में कई त नाजाइज़। ऐं मुंहिंजे पंजे इमाम जो फरमान बि मौला तो फरमाए त लानत लानतीअ खे ॻोल्हे लहंदी आहे। चुप थी विया आहे। लानत लानतीअ खे ॻोल्हे लहंदी आहे। मां इन खां मथे को दलील नथो ॾेई सघां त कोई आहे जेको सॼे खॿे आहे सब शइ मूंखां न चवरायो। जॾहिं बि दुश्मन ज़हरा ते लानत कर त उते वञी हक़दार ताईं पहुचंदी आहे। हाणे मूंखे ॿुधायो त जेका लानत मदीने ऐं अर्श में नथी मुड़े उहा ॿिए हंधि काॾों रुकबी। चुप थी विया आहियो। हथ खणो हैदरी बोलो बोलो सखी लाल कलंदर। सजा केड़ी ॾिनी अल्लाह जे तवज्जो हुजे त मां आयत मां अल्लाह कुरान में सूरत ताहा में इरशाद फरमायो वमन अरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका। अल्लाह तो फरमाए जह जह बे मुझे जिक्र खां मुंह मोड़ियो मां उनखे थाल न खणाया त अलीअ जो रब ही न है। अल्लाह फरमाए पहिरी निशानी त रिज़्क जी खोट चुप थी विया आहियो मां न पढ़ी सघां। पहिरी निशानी अली जे दुश्मननि जी त रिज़्क तंग हूंदुसि। हाणे दुनिया वारनि खां इहो सवाल करे पुछजो त असां शीयनि ते जो मयार ॾींदा आहियो त इहे अलम वारे खां सभु शइ वठी था वञनि तो मां चवंदो आहियां मौलवी मुक़दर जी ॻाल्हि आहे असांजी अलम वारो रखवाली करे थो तुंहिंजी मस्जिद में अल्लाह नथो। मिली करे हैदरी अलमन वारो शीयन जी बुधे थे कुरान मुझे सर ते रख मस्जिद में मुला जी अल्लाह नथो बुधे। ता हैरान थी वियो हेडो वडो अब्बासी कसम खयो दलील मुंजो अञा मथे हुंदो जे तुंजी तबीयत चाहींदी त जे मुला जी मस्जिद में अल्लाह बुधे हा त इहो रोडन ते पेटी छो खड़काए।
चुप थी विया हो, चुप थी विया हो कंडे वारे वारा सरखणो हैदरी। बोलो बोलो सखी लाल कलंदर। बैठा हो तवज्जो सा अल्लाह फरमायो जियो मिले कुछ को न तो ये अल्लाह सां सच्चा ना है। बहानो मस्जिद जो घर में मार्बल हणाईंदा सलवा थोड़ो घबरा जिते न बोला तांग में दिया जाती दे तवज्जो करो। अल्लाह फरमायो त अली जे दुश्मन जी पहली निशानी त रिस्क घट होंदस। मालिक बी सजा अल्लाह फरमायो नहशुरुहु यौमल क़ियामत अमा। अल्लाह तो फरमाए दुनिया में मां पिनाइंदो मांस, आखिरत में अंधो करे रुलाइंदो। दुनिया में पिनंदो, आखिरत में अंधो थी रुलंदो। मां तो चवां त अल्लाह आखिरत जी गाल कई, इहे अली जा दुश्मन लेकिन मुकसिर हिते ही अंधो आ। एडे वडे कुरान में मुकसिर थे अली नजर न चुप थी विया है, चुप थी विया है मलन। एडे वडे कुरान में हिनन के अली नजर न थो अचे। मां तो चवां त अञा बे भेटाई मुश्किल कुशा जे मलंग, मुश्किलियों दूर कयूं मलंगन जो मोमिनन जो। इहो चई ॾिनई कोड़े किताबन मंझ हर्फ मिड़ोई हेक, जे नजर करी नेक त बिस्मिल्लाही बस। चुप थी विया है। जे नजर करी नेक तो बिस्मिल्लाह ही बस सही। अली जे मोहब्बत जे मस्ती में तो पढ़ा तो जिते जिते बिस्मिल्लाह इहो नालो ही तो मुझे बादशाह अली जो। तवज्जो कजो। अल्लाह उन अंधे जी गाल कयामत वारे ॾींहं जी नकल कई। यकूल या रब्बे लिमा हशरतनी अमा वक़द कुन्तु बसीरा। उहो अंधो अली जो दुश्मन कयामत जे ॾींहुं रुली रुली जने बेज़ार थींदो, चवंदो त रब दुनिया में त अखियूं ॾिनियूं हई, हिते छो खसे। चुप थी विया है। रब दुनिया में त अखियूं ॾिनियूं हुई, हिते मुखों छो खसे। जेको अल्लाह जवाब ॾिनो न, मां लफ्ज़ लफ्ज़ जो ज़ामिन आहियां त तूं नमाज न पढ़ंदो है, रोज़ो न रखंदो है, हज न कंदो है, ज़कात न ॾींदो है। ये सब शयूं वाजिबात दीन हिन, तर्क न करण खपन। लेकिन जंहिंजे लाइ अल्लाह अखियूं खसियूं थस, कढियूं थस, उहो का ॿी शइ आहे। अल्लाह फरमाईंदो कद अतत का आयातुना फनसीतहा। तोॾे 14 आयतुल्लाह जो मोकिलियम त सुञाणे न छो कोन। तोड़े आयतों मां पंहिंजो मोकिलियो तो उन्हनि खे ही न सुञातो। अल्लाह फरमाईंदो फकज़ालिकल यौम तुनसा। तो उते अली उन वलीउल्लाह न सुञातो हो, हिते अॼु मां नथो सुञाणे। हल के चुप थी विया है। तोखे उते विलायत न वणंदी, समझ में न ईंदी है, तो खम विसरी वही ही अली जी विलायत। अल्लाह फरमाइंदो अज तू मुखों विसरी। अल्लाह केर कंहिंजो बंदो निकरी वञ। हाणे ॿुधायो त जंहिंखे अल्लाह धिकारे कढे उन जो को ठिकाणो रहंदो। चुप थी विया आहियो। तवज्जो कजो।
अल्लाह अगले जुमले में छा फरमायो? अल्लाह तो फरमाए इन्हनि खे थियो छा है, ये एक खास जिक्र खां भजन छो था जेको मां हाणे दस ॾींदुसि न, अल्लाह करे तव्हां समझी सघो मां हक़ अदा करण जी कोशिश में आहियां। अल्लाह तो फरमाए क अन्नहुम हुमरुन, अल्लाह तो फरमाए इहे जंहिंखे अली नथो वणे इहे गॾ अथनि। चुप थी विया है। पंहिंजे पसंद जे मौलवी को तर्जुमो कर। अल्लाह अजीब आयत नाज़िल कई आहे त जंहिंखे अली नथो वणे इहो ख़ास ज़िक्र नथो वणे। क अन्नहुम हुमरुन मुस्तनफिरा, अल्लाह तो फरमाई हे गॾ त आहिनि पर गाॾे वारा न, रोलू गॾ। मालिक का निशानी भी दस किया खबर पे तो सुञाणो तो मोहब्बत तेरे में केड़ा गॾ, कंडियारे में केड़ा गॾ, सखर में केड़ा गॾ, मुझे शहर में केड़ा गॾ। तवज्जो कजो, आयत ना है मुकसर जलाए टम बम्मा। अल्लाह तो फरमाए फरत मिन कसवरा, गॾह जी निशानी इहा है जॾहिं शेर ईंदो आहे गॾह भॼी वेंदो आहे। थकिजी पियो हाणे तव्हां, जॾहिं शेर राज़ी वेठा आहियो। अल्लाह फरमाइंदो ये रोलू गॾ है, ये तव्हांखे ॾिसण में इंसान था नज़र अचनि, अंदर में गॾ है। तवज्जो कजो, मतां कोई चवे ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो, मोहम्मद रसूलुल्लाह पढ़ण वारो, हे अब्बासी जो दिमाग़ ख़राब थियो आहे कि कीअं थो चए थी जेके अली वलीला नथा पढ़नि से गॾ आहिनि। किताब जो नालो मां ॾसी थो वञा, मशारिक अनवार यकीन, अल्लामा रजब बुरसी जो उर्दू तर्जुमे में भी अची वियो आहे। चौथे इमाम जो एक मलंग हो, जीअं मौला जी ज़ियारत जे लाइ अचे पियो, रस्ते में हुननि जी मस्ती तव्हांजे चुप जो कसम होॾे एतिरी रशी जो पेर पाइण जी जाइ कोन हुई। जॾहिं मौला वटि आयो त तव्हां जेतिरा मलंग ॾिसी ऐं हुननि जो भी ख्याल कई तो हल होॾी केॾी रश, मौला वटि रुगो थोरड़ा। इमाम उनखे चइबो आहे जेको दिल जी ॻाल्हि ॼाणे। मौला फरमाएसि त वेठो मूं वटां, तादाद हुननि जो थो सोचे वेठो, छा पंहिंजो थोरो तादाद ॾिसी परेशान थियो आहे। ॾाॾे अली जी विलायत तो हथ खणंदे छा? चए थो मौला न मां हथ त न खणंदुसि, लेकिन दिल ॾुखे थी त सैयद बि तव्हां, नूर बि तव्हां, आलिम बि तव्हां, हक़ ते बि तव्हां, तव्हां ॾे थोरा आहिनि, होॾे रश घणी आहे। मौला फरमाए काथे आहे रश होॾे? चुप थी विया आहियो, मां न पढ़ी सघंदुसि यार। मौला फरमाए काथे रश आहे? जी साईं मां हाणे हाणे मस्जिद सां भरिसां गुज़री आयो आहियां, पेर पाइण जी जाइ कोन्हे। मुंहिंजे मौला फरमायो तुंहिंजी निगाह ॾिठो हूंदो न ये इंसान हा, हली आ मुंहिंजे वेझो अच। इमाम अखियुनि ते हथ रखियुसि, मौला फरमायसि हाणे वञ ॾिसी आ। न ॻाल्हाईंदो मूंखे ॾुख थींदो। तवज्जो कजो, जेके अली जी विलायत जो दम था भरियो, जीअं ई मलंग मुंहिंजे मौला जो वयो तकड़ो मोटी आयो, कदमनि ते हथ रखी चए थो मौला मूंखे छा करे छॾी? मौला फरमाए छा कयो मैं? तुंहिंजी नज़र चिटी कई आहे। चवे थो मौला पहिरियों आयुसि पे त जमायती हुया, मुस्लमान ॻाल्हा छो घबराइजी वई, इंसान हुया। मौला हथ फेरियो अथई, हाणे जो ॾिसी आयमि सॼी मस्जिद अल्लाह जी को गॾह बीठो आहे, को बांदर बीठो आहे, को
पेश नमाज अञा छा करे अल्लाह मातमे बस एतरो जुमलो मां पढ़ा जिंदान मां झोली छंडे उथी हली करबला पहुती इल्म गुजरी वियो सैयद मनादी कई वतन हलो सब बीबियों चढ़ी पयूं या हुसैन जी लाश ते कब्र ते सर रखी सुनी सजाद जी पुछा कयस अमा तू न हलंदी रोई चेती ज़ैनब खे वठी वञ उन जो घर उते आ धीअर उते पुटा त मूंखे मजबूर न कजा मां जो मदीने हला मुंहिंजो मदीने रहियो केर मुझो हुसैन असगर हिते मुझी नाज़न जी पली शाम रहिजी ज़ैनब त वेंदी वतन त बधीअर अमा अमा करे मिलंदस मां जो मदीने हला मूंखे सजण वारो केर सजाद पांजो सर झोलीअ में रखी सैयद महाराज़ी पांजो सर झोलीअ में रखी बीबी रबाब ने मुंह करे जे दुर्गो असगर जी मां नाए तो सजाद जी बीमार अम्मा हल मां वायदो तो के तो के बाकिर अम्मा सदे तो के सजाद अम्मा सदे बीबी दे दिता वञो मां हिते रहां सजाद ते दस्त सही हिते अकेले करबला जे रण में तू छा कंदी हाणे जेके मातमी ज़वार वेठा आहियो न हाय कजो बीबी चई थी हाणे त क़ब्र हुसैन बणजी वई आहे न मूंखे सजाद हिते रहा मां हुसैन ऐं अब्बास जी मुज़ावर बणजी रहा बीबी ज़ैनब दे वयो अम्मा हल मुझे मां के तू इलाज कर वठी मातमे बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा चयस बीबी रबाब जवाब न दई सगी तुझे रोण जो कसम हर बीबी पंज पंज मशगले में मसरूफ होंदी रबाब मदीने में भी उसते बैठी सजो सजो नी उसते बैठी होंदी मां अची विस्मरण दे वेजो मातमे पुछा त कयो फैज़ या हुसैन जी घरवारी उसते कंदी छा हुई रोमण वारा बनडड़ियों कब्रों मिट्टिया जो बनाईंदी हुई जंहिंजे मज़हब में रोवण जायज़ हिकड़ी कब्र ते आंगुर सां लिखंदी अली असगर बी कब्र ते लिखंदी हुई सकीना बिनतुल हुसैन असीर शाम नथो अचे मातम जिक्र जो कसमा गलत पढ़ा चोड़ा पंजो नकन बकबरों ठाए बीबी रबाब विच ते सुमी पवंदी कहीं कहीं माल अली असगर जे कब्र ते हथ रखी चवंदी बचड़ा कुरान में हुकुम हर मां पंहिंजे बच्चे के बसाल खीर पियार बीबी कब्र दे हथ रखी चवंदी असगर लाल मां तोखे 6 महीना भी न पियारियो
बीबी जदी जॾहिं ॾाॾीअ ॾे वञे मुंहिंजे गुरबत जी दाहन ॾिजां ओ मातमिया अल्लाह तुंहिंजो मातम क़बूल करे वरी कई कई वेले सकीना जी कब्र के भाकुर पाईंदे सॾ करे चवंदी सकीना अॼु मुंहिंजो सैयदनि सां रिश्तो मुकी वियो सकीना तुंहिंजे वए खां पोइ कोई अम्मा सजण वारो न रहियो बीबी चवंदी बचड़ा तूं घोड़नि सां भॼंदी रही मुंहिंजो वसुई न लॻो ओ तुंहिंजा दुरश मिर लाथा मां बचाए न सघियां सकीना तोखे कातिल मारींदा रहिया मां न छॾायो बीबी हिकु वैण कंदी अर्श हिलंदो बीबी